बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थॉट्स क्लास नंबर 27 है बेसिक इंग्लिश ग्रामर के कोर्स जो अज जो टॉपिक असांजे लाइ इंतहाई अहम है छो त हाणे माशाल्लाह तव्हां ग्रेजुअली वॾा थींदा वञो पिया टॉपिक्स के लिहाज़ खां त तव्हां ॻाल्हियूं सम्झंदा वञो था त असां हाणे टू बी टेंस पढ़ी आया आहियूं। टू बी टेंस जे अंदरि ॿ शयूं पढ़ियूंसीं। तव्हां ॾिठो हिकिड़ो हुयो स्टेट जंहिंमें हालत हुई ऐं ॿियो हुयो एग्ज़िस्टेंस जंहिंमें ॿी असांखे मौजूदगी मिलियल हुई। हाणे जेको मां सेंटेंसिस तव्हांखे पढ़ाइण वञा थो इन ते तव्हां ज़रूर तवज्जो कंदव, इन जे स्ट्रक्चर ते नज़र विझंदव। हाणे मां तव्हांखे पढ़ाइण वञा थो एग्ज़िस्टेंशियल सेंटेंसिस यानी कहिड़ा मौजूदगी वारा जुमला। ऐं हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो, मां ही डायरेक्ट तव्हांखे टू बी टेंस खां बाद में थो पढ़ायां त यानी को न को हिन जे अंदरि हिकिड़ो लिंक आहे जंहिंजो तव्हांखे ख्यालु करणो पवंदो। हाणे हिकिड़ो जुमिलो आहे, मां तव्हांजे साम्हूं लिखां थो। हाणे तव्हांजे साम्हूं मां ॿ जुमिला लिखिया आहिनि। हिकिड़ो जुमिलो आहे ॿार क्लास में आहिनि ऐं ॿियो जुमिलो लिखियो आहे क्लास में ॿार आहिनि। हिननि ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ॿई मौजूदगीअ खे था ज़ाहिर कनि ऐं कंहिंजी मौजूदगीअ खे था ज़ाहिर कनि? ॿई ॿारनि जी मौजूदगीअ खे ज़ाहिर कनि था। हाणे ॾिसो, जॾहिं बि तव्हांखे मौजूदगी हिन तरीक़े सां थी अचे त तव्हां यादि रखी छॾियो इनखे टू बी टेंस वारे सिनेरियो में कंदव। यानी टू बी टेंस असां पढ़ी आया आहियूं। अगरि मां हिते आहे चवे, आहिनि चवनि, हुया चवे या हूंदा चवे त तव्हां हिनखे कहिड़े पस मंज़र में कंदव? टू बी टेंस में। मिसाल कीअं? चिल्ड्रेन आर इन द क्लास। ठीक है। हाणे ते कोई भी तव्हां हेल्पिंग वर्ब लगाईंदो जेको हूंदो, पर यादि रखी छॾियो जॾहिं बि हिन लफ़्ज़ खां फौरन बाद में अचे या ते अचे, छा अचे बाबा? में अचे या ते अचे त इहे जुमिला असां हमेशा देर सां कंदा आहियूं। छा थो चवां मां? त हे कंहिंसां ठहंदा आहिनि जुमिला? देर सां ठहंदा आहिनि। कंहिं महिल देर सां ठहंदा? जॾहिं क्लास यानी कंहिं बि शइ जंहिंमें उहे मौजूदु आहिनि उन खां फौरन बाद में या ते अचे। मिसाल हिकिड़ो, वण ते पखी आहिनि या पखी वण ते आहिनि, ॿिन्ही जुमिलनि में फ़र्क़ु आहे। पर जेको चए थो न वण ते पखी आहिनि, फौरन बाद जेको आहे सो वण ते छा पखी आहिनि। अच्छा, ॿी ॻाल्हि ज़हन में रखंदव त में ऐं ते हमेशह छाजे लाइ पुट इस्तेमालु कंदा आहियूं? मौजूदगीअ जे लाइ। ऐं असां हिते जंहिं शइ खे डिस्कस करण वञूं पिया, कहिड़ा जुमिला? मौजूदगीअ वारा जुमिला। ऐं मौजूदगीअ वारनि जुमिलनि में चिटो वाज़िह फ़र्क़ु तो मां तव्हांखे ॿुधायां हिन जो, में ऐं ते जो। अच्छा, हे कीअं स्ट्रक्चर थींदो? यादि रखो, जॾहिं बि हिन लफ़्ज़ जे फौरन बाद में या ते अचे न त पहिरियों रखंदा कयो देयर। छा रखंदव? देयर। लिखो देयर। पोइ रखो हेल्पिंग वर्ब छा आहे, यानी पहिरियों जेको आहे देयर, ॿिए नंबर ते तव्हां छा रखंदव? हेल्पिंग वर्ब। देयर आर। ठीकु आहे। केरु आहिनि? ॿार, चिल्ड्रेन। पोइ रखंदव त छा में आहिनि? इन द क्लास। ठीक है, क्लास रूम लिखो था। ठीक है। हाणे ॾिसो कहिड़ी तब्दीली आहे हिन में? सिर्फ़ देयर वारी। ऐं देयर कंहिं वक़्तु कंदव? हे। ऐं तव्हां माना ॾिसंदव न मौजूदगीअ वारा अक्सर जुमिला ऐं देयर सां स्टार्ट कंदा आहिनि माण्हू। मिसाल हिकिड़ो, देयर आर 5 रूम्स इन द स्कूल। हिन स्कूल में 5 कमरा आहिनि। स्कूल में 5 कमरा आहिनि। हाणे स्कूल खां फौरन बाद में तव्हां इस्तेमालु कयो। देयर आर 500 पेजिस इन द बुक। किताब में 500 पना आहिनि। ठीक आहे। देयर इज बर्ड ऑन द रूफ। छत ते पखी आहे। हाणे इहो कहिड़ो फ़र्क़ु आहे जेको देर खे थो वठी चे, टुबीअ खे नथो वठी चे? उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ फ़र्क़ु इहो आहे हिन में ऐं ते जो। इहा तव्हांजे लाइ हिकिड़ी पॉइंट आहे, तव्हां ज़रूर हिनखे वाज़िह नोट कंदव। ऐं हीअ घणो इस्तेमालु थींदी आहे देर, ऐं उनजे इस्तेमालु थियण जे पोयों जेका साइंस आहे उहा हीअ आहे। ऐं इन्हनि जुमिलनि खे छा चइबो आहे? एग्ज़िस्टेंशियल सेंटेंसिस। अच्छा, हाणे चवंदा त अगरि अहिड़े क़िस्म जो जुमिलो, पहिरियों त इहा ॻाल्हि क्लियर, बसि हिते बंदि थी वई त जुमिलो इहो देर सां थींदो। हाणे अच्छा, हिन में तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे टेंस इस्तेमालु कंदव। प्रेज़ेंट। लेट सपोज़ मां प्रेज़ेंट खयो आहे बाबा, प्रेज़ेंट त मां खयो आहे। प्रेज़ेंट जा हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि? इज़ ऐं आर।
ठीक है ना। ता देर खां पोइ मिसाल हिकिड़ो ईअं था चओ, जुमिलो आहे हिकिड़ो त घर में महिमान आहिनि, घर में महिमान आहिनि, त इहो जुमिलो कीअं थींदो? देयर आर गेस्ट्स इन द हाउस, यानी घर में जेको आहे सो महिमान आहिनि। हाणे हिते देर मां इस्तेमालु छो कई? सिर्फ़ु इन जे करे। अच्छा, हाणे सवाली नाकारी कीअं थींदो? सवाली नाकारी जे लाइ तव्हांखे ज़हन में हुजे त हेल्पिंग वर्ब खां पोइ नॉट। हाणे ॾिसो, देयर आर चिल्ड्रेन इन द क्लास, नेगेटिव कीअं कंदासीं हिनखे? देयर आर नॉट चिल्ड्रेन इन द क्लास। हाणे ॾिसो, अगरि तव्हां प्रेज़ेंट टू बी टेंस, पास्ट टू बी टेंस, फ्यूचर टू बी टेंस पढ़ी आया आहियो न, उन जे हेल्पिंग वर्ब्स खे ॾिसी आया आहियो न, कीअं उहे सवाली था ठाहिनि, कीअं नाकारी था ठाहिनि, बिल्कुलु उहे थियण वारो आहे। यानी हिनखे अगरि तव्हां सवाली कंदो त आर देयर चिल्ड्रेन इन द क्लासरूम, छा क्लास मतलब छा क्लास रूम में या क्लास में ॿार आहिनि? अच्छा, सिर्फ़ हेल्पिंग वर्ब अॻियां खणी ईंदव, माना बकाया जेको कंजुगेशन आहे उहा ईअं ई थींदी आहे। प्रैक्टिस तौर जुमिलो खणूं था, जुमिलो था खणूं, देयर इज पेन इन द बॉक्स। हिन जी सिंधी छा थींदी? दॿे में या बॉक्स में पेन आहे, ठीक आहे। अच्छा, हिते हिकिड़ी ग़लती कंदा आहिनि, इलाही ॿार मूं ॾिठो आहे त लिखंदा आहिनि देयर इज बॉक्स इन द पेन, ठीक आहे न, हिते पेन ॾींदा आहिनि, हिते ग़लती आहे। उहा कीअं? हिन मतिलबु छा आहे त दॿो पेन में आहे। यादि रखो त पहिरियों देयर इज़ खां बाद में उहा शइ रखंदो जेका मौजूदु आहे। जंहिं शइ में जेका शइ मौजूदु आहे उहा बाद में रखंदव। यानी ॾिसो, बॉक्स आहे न, उहो असां बाद में रखियो आहे। जेका शइ जंहिंमें मौजूदु आहे, पहिरियों देयर इज़ खां बाद में असां उन शइ खे हाईलाइट कंदासीं, उन शइ खे खणी ईंदासीं जेका मौजूदु आहे। मिसाल हिकिड़ो, देयर इज पिक्चर इन द मोबाइल, मोबाइल में तस्वीर आहे, त ॾिसो पहिरियों कहिड़ी शइ खणी ईंदासीं? तस्वीर, छो तस्वीर आहे न मोबाइल में, त देयर इज पिक्चर, पोइ चवंदासीं असां इन द मोबाइल, मोबाइल में आहे। हाणे नाकारी छा थींदो, या हिन जो नाकारी थींदो? अगरि असां हिकिड़ो प्रैक्टिस बि करे छॾियूं त छा थींदो? देयर इज नॉट पेन, अॻिते साॻियो ई लिखंदो, इन द बॉक्स, दॿे में पेन कोन्हे, ठीकु आहे, न रखी अथव। अच्छा, हाणे हिनखे सवाली करणो आहे त इज देयर पेन इन द बॉक्स, दॿे में पेन आहे, यहीं पुछणा रहंदा, यहीं छा दॿे में पेन आहे, त पोइ ईअं थींदो। अच्छा, सवाली नाकारी करणु सिखियो आहे असां, इज देयर नॉट पेन इन द बॉक्स, सॼो मतिलबु असां जुमिलो साॻियो रखंदासीं, आख़िर में सवाल जी निशानी छा लिखे त सवाली नाकारी आहे। हाणे ॿियो रियली वारो, कीअं? देयर इज रियली पेन इन द बॉक्स, मिसाल दॿे में सचपच वाकई पेन आहे, सो असां अहिड़े तरीक़े सां उनखे डील कंदासीं। अच्छा, हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई त असां एग्ज़िस्टेंशियल जेके सेंटेंसिस आहिनि उहे कंहिंजे शेल्टर में पढ़ियासीं? उहे पढ़ियासीं प्रेज़ेंट जे में। इहा ॻाल्हि यादि रखंदव। ॾिसो, मां तव्हांखे जेको जुमिलो चवंदुमि उन जुमिले में ई त अंदाज़ो लॻाईंदव न। मिसाल, गिलास में पाणी आहे, ॾिसो केॾो हिन जो इस्तेमालु आहे, गिलास में पाणी आहे, पेन में मस आहे, यानी मां प्रेज़ेंट जी ॻाल्हि थो कयां। जॾहिं मां प्रेज़ेंट जी ॻाल्हि थो कयां त प्रेज़ेंट टू बी में ऑलरेडी असां पढ़ी आहियूं त इज़ ऐं आर हेल्पिंग वर्ब आहे। हाणे ॾिसो, अचे थो पास्ट। हाणे पास्ट लाइ मूंखे तव्हां ॿुधायो त हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि टू बी जा? तव्हांखे ख़बर आहे त वाज़ ऐं वर, ऐं मौजूदगी बि आहे। मौजूदगी छा थींदी? हाणे मिसाल सिर्फ़ु हिन जुमिले खे ईअं करे छॾियो, दॿे में पेन हुई, बस बस हे पास्ट थी वियो। हाणे हिन पास्ट खे करण लाइ छा कंदासीं असां? देयर पेन सिंगुलर आहे न, ऐं हिते हुई आहे, सिंगुलर आहे, त देयर वाज पेन इन द बॉक्स, बस। काई बि हिन में का वधाव न आहे, का ॾुखियाई न आहे, सिंपल उहे ई जुमिला आहिनि। हाणे सिर्फ़ु सुञाणो का तव्हां उहे हितां। हाणे जॾहिं टेस्ट वठंदासीं न तव्हांखे टेस्ट में ई जुमिला घुमाए ॾींदासीं। अगरि मां ईअं थो चवां त पेन दॿे में आहे त उनजी ट्रांसलेशन कीअं थींदी?
ऐं अगरि मां चवां थो दॿे में पेन आहे त उनजी ट्रांसलेशन कीअं थींदी, तव्हांखे इन ते नज़र रखणी आहे त हे एग्ज़िस्टेंशियल सेंटेंसिस आहिनि, देयर सां शुरू था थियनि। ठीकु आहे। सो हाणे अंग्रेज़ी तव्हांखे चऊं देयर सां शुरू थी थिए तॾहिं वरी माना ईअं कंदो त लफ़्ज़ खां फौरन बाद में ऐं ते लॻाईंदो। ठीकु आहे बाबा। सो हिनखे अगरि नाकारी करणु तव्हां चाहियो था त सिंपल आहे, नाकारी कीअं कंदोसीं, असां ऑलरेडी सिखी आया आहियूं त देयर वाज़ नॉट, अॻिते सॼो उहो ई लॻायो छा, पेन इन द बॉक्स। हिन जो सवाल ई कीअं थींदो, वाज़ उन खां पोइ देयर, ठीकु आहे, पेन इन द बॉक्स, सवाल जी निशानी आख़िर में। हाणे अहिड़े क़िस्म जो हिन जो स्ट्रक्चर आहे जेको तव्हांखे एहतियात करणो आहे। हाणे चवंदा पास्ट त असां छा चवंदासीं बाबा, वाज़ वर। ठीकु आहे न। अगरि सिर्फ़ु यादि रखो त में ऐं ते अचे, पास्ट जी ॻाल्हि करे त वाज़ वर, प्रेज़ेंट जी ॻाल्हि करे त इज़ आर, फ्यूचर जी ॻाल्हि करे त विल बी। इन जो हिकिड़ो हेल्पिंग वर्ब असां डिस्कस करे छॾियोसीं। हाणे हिन में फ्यूचर में कीअं थींदो जुमिलो, मूंखे उमेद आहे तव्हां सम्झी आहे। हाणे हिकिड़ो ॿार थो पुछे गिलास में छा आहे, गिलास में पाणी हूंदो। ठीकु आहे, तव्हां छा था चओसि, गिलास में पाणी हूंदो, त छा चवंदोसि, देयर, छा हेल्पिंग वर्ब लॻाईंदो, हूंदो था चओसि न, माना हुन ॾिठो न आहे, वञी करे उहो त ॾिसंदो फ्यूचर में त देयर विल बी वाटर इन द गिलास। हिन खे तव्हांखे वधीक सम्झाइण जी ज़रूरत ई न आहे, छो त तव्हांखे जेको विल बी वारो स्ट्रक्चर तव्हांखे पढ़ाया विया फ्यूचर टू बी टेंस में, त हिनजी नाट किथे लॻंदी हो, हिते विच ते। ठीकु आहे, नाट विच ते लॻंदी, देयर विल नॉट बी वाटर इन द, चए थो पाणी हूंदो गिलास में, देयर विल नॉट बी वाटर इन द गिलास। ठीकु आहे, त गिलास में पाणी न हूंदो। छा गिलास में पाणी हूंदो, त असां छा कंदासीं, विल देयर बी वाटर इन द गिलास। ठीकु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां फ्यूचर, पास्ट असां पढ़ी आयासीं, प्रेज़ेंट बि असां ॾिठोसीं त कीअं असां प्रेज़ेंट, पास्ट ऐं फ्यूचर खे डील कंदासीं। हिन ते घणो मुख़्तसिर करण जो मतिलबु बि इहो हुयो त अलहमदुलिल्लाह जॾहिं तव्हां पोयूं शयूं सही कवर कयूं आहिनि त हे नंढड़ो स्ट्रक्चर आहे सिर्फ़ु जिते देयर इस्तेमालु थींदी, ऐं तव्हां सभु माशाल्लाह ज़हीन आहियो, तव्हां सम्झी चुका हूंदो। हाणे बाबा कुझु मां सेंटेंसिस खयां आहिनि, हाणे अचो त हिनखे सम्झूं बि था, हल बि कयूं था। पहिरियों जुमिलो आहे, छत ते अली आहे, त असां छा कंदासीं, देयर इज़ अली ऑन द रूफ। ठीकु आहे, छा, देयर इज़, छाजे करे त छत ते। ॿियो भित ते पखी हुयो, त असां कीअं कंदासीं, देयर वाज़ बर्ड ऑन द वॉल। ठीकु आहे। ॿियो हथ में पेन आहे, त छा कंदासीं, देयर इज़ लॻाईंदासीं, आहे या त देयर इज़ छा आहे, पेन छा में आहे, इन द हैंड। ॿियो अखियुनि में ख्वाब आहिनि, त छा आहिनि, देयर, ॾिसो ख्वाबनि अखियुनि में डायरेक्ट में आहे, देयर आर ड्रीम्स इन द आईज़। अखियुनि में ख्वाब आहिनि, दिल में उम्मीद हुई, देयर वाज़ छा हुई, होप इन द हर्ट, दिल में उम्मीद हुई। ॿियो किताब में तस्वीर हूंदी, त असां छा कंदासीं हिनखे, देयर विल बी पिक, यानी पिक्चर छा में, इन द बुक। हिकिड़ो जुमिलो थी वियो, देयर विल बी पिक्चर इन द बुक। ठीकु। अच्छा, मथे ते टोपी हूंदी, त देयर विल बी कैप ऑन द हेड, मथे ते टोपी हूंदी। बहरहाल ही जेके सेंटेंस हुया तव्हांजे साम्हूं मूं ट्रांसलेट कया, उमेद है त अॼु जो जेको टॉपिक आहे, जेको एग्ज़िस्टेंशियल सेंटेंसिस ते हुयो, देयर ते हुयो, तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। ही तव्हांजे साम्हूं कुझु स्क्रीन ते होमवर्क आहे, इनखे तव्हां ज़रूरु हल कंदो, प्रैक्टिस कंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।